जी बिल्कुल, पीर बख्श हैदरानी जो रहवासी तुफ़ैल हैदरानी खे बेदर्दी सां हथियारबंदनि क़त्ल कयो आहे। इन हवाले सां SSP ऑफिस आॾो सहाफ़ियुनि पारां एहतिजाज कयो पियो थो वञे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। त सिंध में हिकिड़ी दहशतगर्दी वारी लहर छायल आहे सहाफ़ियुनि जे लाइ ख़ासि तौर ते। हर हफ़्ते को न को सहाफ़ी सिंध में किथे न किथे बेदर्दी सां मारियो वञे थो। तव्हां ॾिठो शहीद नसरुल्लाह गनाणी खे जेको आहे शहीद कयो वियो, जान मोहम्मद मार खे, इम्तियाज़ मीर खे, अॼु जेको आहे तुफ़ैल रिंद खे जेको आहे बेदर्दी सां गोलियुनि जो खाज बणायो वियो आहे। ही पुलिस जी जेका आहे उहा नाहेली जे सबबु लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन क़ाइमु न हुजण जे करे जेके आहिनि अहिड़ी क्रिटिकल कंडीशंस जेके पैदा थियनि थियूं पियूं, वरी उन्हनि खे जेको आहे नालो ॾींदा आहिनि क़बीलाई तकरारनि जो। ही हुकुमरान आहिनि, हुकुमराननि जा जेके हितां जा बेनिफिशरी आहिनि, वॾेरा भोतार सरदार, इन्हनि जो जेको मुख्य मक़सदु इहो आहे त ही करप्शन कनि था ऐं हितां जा जेके बेबाक ऐं बहादुर सहाफ़ी आहिनि इन्हनि जी करप्शन खे वाइखो कनि था। ही जेको असां उन्हनि खे आईनो ॾेखारूं था, उन्हनि में उन्हनि खे पंहिंजो मकरू चेहरो नज़र अचे थो। ही पंहिंजो चेहरो साफ़ नथा कनि, ही आईना टोड़नि था पिया। सहाफ़ियुनि खे इन करे क़त्ल कयो पियो वञे त जीअं सहाफ़ियुनि खे ख़ामोश करे सघिजे ऐं हू पंहिंजी करप्शन जारी रखनि। पोइ मुख़्तलिफ़ बहाना, मुख़्तलिफ़ नाला ॾिना वेंदा आहिनि त ही बिरादरी तकरार आहे, ही कारोकारी जो तकरार आहे। दरअसल में इहे तकरार, इहे सबब पैदा कया वेंदा आहिनि। इहे पैदा करण वारा हितां जो असांजो जेको वॾेरनि जो निज़ाम आहे, हुकूमत जो जेको निज़ाम आहे, उहा पाणी आहे। शहीद नसरुल्लाह गनाणी खे इन तरीक़े सां क़त्ल कयो वियो जो हू हिननि जी करप्शन खे वाइखो कंदो हो, ऐं उन खां पोइ अॼु वरी शहीद तुफ़ैल खे क़त्ल कयो वियो आहे। शहीद ते इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे, जिन जी जेतिरी मज़मत कजे थो घटि आहे। बाक़ी हाणे तव्हां ऐं असां सभु सम्झूं था, हितां जा सहाफ़ी आहियूं, पाण मुख़्तलिफ़ मरहलनि में गुज़रूं था ऐं रिपोर्ट बि कयूं था, ऐं कुझु पाण खे हमेशह थ्रेट्स जो बि जेको आहे त उहो बि साम्हूं ईंदा रहंदा आहिनि। सो हिन क़त्ल जे पुठियां सिर्फ़ु जेके बज़ाहिर हाणे क़ातिल जेके थोरो वीडियो बयान बि छॾियो आहे त मूं क़त्ल कयो आहे, लेकिन असां सम्झूं था त हिन क़त्ल जे पोयां सिर्फ़ु उहे हथ न आहिनि, हिन जे पोयां वॾनि माण्हुनि जा बि हथ हूंदा आहिनि। छो जो हमेशह वॾा माण्हू जेके आहिनि त जंहिंमें जेके मुंतख़ब नुमाइंदा बि थी विया या भई जेके बि असांजे इलाइक़े जा भोतार सरदार आहिनि, उहे बि हमेशह असां सहाफ़ियुनि ते नाराज़ हूंदा आहिनि, छो जो असां उन्हनि खे आईनो ॾेखारींदा आहियूं। तो असां बि इहा ई ॻाल्हि सम्झूं था त हीअ सहाफ़ियुनि सां जेके मसइला मसाइल थिया आहिनि, इन में ही सिर्फ़ु न आहिनि, इन में वॾा माण्हू बि मुलविस आहिनि। हिकु त इहा ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके बि वाक़िया थिया आहिनि त उन में जेके असुलु क़ातिल हूंदा आहिनि उहे हमेशह पुलिस जेको आहे त उनखे बरी करे छॾींदो आहे। उहे साईं असल में वाकई सॼी सिंध में सहाफ़ियुनि खे थ्रेट आहिनि, सहाफ़ियुनि खे ख़तरा आहिनि, सहाफ़ियुनि ते हमला थियनि था, सहाफ़ी ज़ख़्मी थियनि था, पर ख़ासि तौर ते घोटकी ज़िले में सहाफ़ियुनि खे तमामु वॾा थ्रेट आहिनि, पर उन्हनि खे टारगेट करे क़त्ल कयो वञे थो। पोइ रंग ॾिनो वञे थो, किथे बिरादरी जो झेड़ो आहे, किथे का ज़ाती दुश्मनी आहे, किथे इहो हिकिड़ो रंग ॾिनो वञे थो। असल हक़ीक़त इहा आहे त वॾेर की सोच, वॾेर को निज़ाम, उहो जेको आहे सहाफ़ियुनि खे क़त्ल कराए थो। हिन जो तुफ़ैल जो चिटो केस आहे तव्हांजे साम्हूं, तव्हां असांखे गॾिजी वठी वियो हो, संगत ॾे मेड़ वठी त असांजो फ़ैसिलो कयो। उन खां अलावा SSP जेको अॻु में हिते पाण वटि रही वियो समीला सूमरो, उन खे हिन लिखत में दरख़्वास्त ॾिनी हुई त मूंखे थ्रेट आहे ऐं मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। उन पुलिस पिकट उते मंज़ूरु कई हुई, पिकट मंज़ूरु हुई। उन खां अलावा ख़बर न आहे कंहिंजे चवण ते उहा पिकट उतां ख़तमु कई वई। जीअं पिकट ख़तमु थी आहे, कुछ वक्त खां पोइ उन खे पंहिंजे ॿारड़नि ॾाढो बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। इस मामले में 3 कत्ल हो चुके हैं, ये एक ही फैमिली में हुए हैं। चौथा तो वो बच्ची वाला जो आप बता रहे हैं उसकी डेथ सदमे में इसी में हुई है। बाकी आप देखें डेथ को सिर्फ इस तरह अगर आप डिफाइन करते हैं मरने को, बाकी जो यतीम हो गए और जो जिस तरह उनके घर चल रहे हैं, एक अफसोसनाक पहलू है। मैं आपको बार बार यही कह रहा हूँ, जो मर्डर हुए, जैसे आप मुझसे पूछे पहले किसका हुआ, बाद में किसका हुआ, बात तो यही थी मर्डर फैमिली में हुए हैं, ठीक है, और फैमिली में इसको रिजॉल्व करने की ज़रूरत है, ठीक है। इनके जो भी बड़े हैं इलाके के लोग हैं, तो ऑलरेडी जो अभी मैं आपको बता दूं, मैं इस टाइम ज़ाहिर मुनासिब नहीं, मैं आपको मैसेज खोल के देता हूँ। जब हमने लास्ट टाइम यकम को भी हनीफ को पकड़ा था तो पहले मुझे खुद कहा कि जी पुलिस ने अच्छी कार्रवाई की है, कि हमारे जवाबदार थे, इसको पकड़ा। फिर मैंने दोबारा चेक किया कि वो चालान कैसे हुआ, तो 4 तारीख को चालान हुए हनीफ को। तो ये है कि हम ऐसा नहीं था कि इससे राब्ते में नहीं थे, या हम इसके जो ये इसकी डिमांड थी कि मेरे जवाबदार पकड़े जाएँ। आप चेक कर लें, इनके जो मेन
जवाबदार है, एक वकील है, वो जेल में पड़ा है, आप देखते थे वो है। जेको सहाफ़ियुनि जो क़त्लेआम शुरू थिया इन में उन्हनि जा क़ातिल गिरफ़्तार थियनि हा त अॼु असांजो तुफ़ैल हैदराणी या नसरुल्ला गॾाणी शहीद न थियनि हा। ही हिन में वॾा हथ मुलविस आहिनि, हितां जा भोतार सरदार वॾेरा मुलविस आहिनि जेके असांजे सहाफ़ियुनि खे शहीद कराइनि पिया। हिन वक़्त ताईं जेके बि असांजा सहाफ़ी दोस्त शहीद थिया आहिनि उनजो को बि क़ातिल गिरफ़्तार न थियो आहे। हाणे असां SP ऑफिस ॾाढो धरणो ई वेठा आहियूं जेसि ताईं असांजे शहीद दोस्त जा क़ातिल जेका मासूम नियाणी जेका उहा फौत थी आहे, शहीद थी आहे, उन्हनि जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं असांजो धरणो ई जारी रहंदो। जी बिल्कुलु एहतिजाज में शरीक सहाफ़ियुनि जो चवणु आहे त जेसि ताईं तुफ़ैल हैदराणी जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी।